पाकिस्तान के अंदर खुसूसन सिंध के अंदर सिंधी सभा जड़ा सिंधी अबोजड़ा वो सिंधिन के जी क्यादत मिले थी अल्लाह करे छल उहा मुखलिस हुजे वेचड़ा है पांचे सादगी में अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला सिंध जी मुल्क पाकिस्तान जी खुसूसन सिंध जी हिफाजत फरमाए। अजुकल कल 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 करूनी चवंदा अबा सिंध में फसाद था थियन मजहबी मुनाफरत मजहबी नफरतूं फैलाइन था फैलाए केर थो वो हर कंहिंजे आॾो ज़ाहिर आहे। अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला इन शरारतुन को महफूज फरमाए सिंधिन सिंध के महफूज फरमाए। अजुकल नओं वरी हिकिड़ो फितनो उथी पियो उन्हें तमाम दिल के हिलाए विधो दिल के दुखाए विधो सराईंदड़ सिंधी पर खबर ना है तो उन्हनि जो दिमाग़ छा आहे। अल्लाह खैर करे अल्लाह कंहिंजे चवण ते सिंधी अबोजड़नि खे तबाह ऐं बर्बादी जे पासे ॾे छिके वञनि था। पुराणो लेखक पुराणो तजुर्बेकार ॿुधंदा हो अमर जलील मांखे किल्प ॾेखारी दोस्तनि हैरानगी थी त अहिड़ा माण्हू ईअं इन्हनि जो ज़हन आहे। बस अल्लाह को दुआ था कयूं त अल्लाह ताला हिदायत करे सभिनी खे मर्ज करे उन्हनि जे मदे मुक़ाबले में असांजो मर्द मुजाहिद मर्द कलंदर इब्न शहीद अल्लामा राशिद साहब अल्लाह ताला उन्हें जो उम्र इज्जत में बरकत अता फरमाए। थोड़ो उन्हनि जे खिलाफ कुछ थोड़ो ॻाल्हाए उसूली तरह सां त वरी उन्हें ते गुशार शुरू थी वई त माना हे तअसुब परस्त इहा आहे। जेकॾहिं सिंधी राशिद साहब चवे थो त न्याणीअ जे मथे ते कपिड़ो सुठो आहे हिकिड़ो सिंधी राशिद साहब ईअं चए थो ॿियो चए थो त सिंधियाणीअ जे मथे ते रहो न हुजे ईअं सीनो खोले करे बाज़ार में घुमंदी वधे हो बि सिंधी हे बि सिंधी ॿिया ख़ुदा जो नालो अथव त चङो सिंधी कहिड़ो चइबो जो रो पाराए राशिद खालिद महमूद सूबरा राशिद खालिद महमूद सूबरा असां सिंधी आहियूं सिंधी हुजण ते अल्हम्दुलिल्लाह फखर आहे। असां सिंधी धरतीअ ते इज्जत एहतराम वारा फर्ज़ंद आहियूं सिंध धरतीअ जा गैरतमंद फर्ज़ंद आहियूं। असां सिंध वारनि खे सिंधी गैरत ऐं सकाफ़त सेखारण वारा आहियूं। सिंध न्याणियुनि खे नचाइण जे लाइ असां न आहियूं। बदबख्त हुन ख़बर न आहे त नशे में आहे वरी नौजवान तबको उन्हनि जे ख़िलाफ़ त हे बाबा हे भई जेके थी थिए हे मज़हबी मुनाफ़रत फैलाइनि था हे मज़हबी इंतशार कराइण चाहिनि था। मज़हबी इंतशार इहो आहे जो तुंहिंजी न्याणी मथे उघाड़ी मुंहुं उघाड़ी घुमंदी वधे तूं फ़ख्र सां मुठियूं वटींदो वठो इहो सिंधी आहे इहा गैरत आहे तुंहिंजी। अल्लाह साईं राशिद साहब के हयाती में बरकत अता फरमाए जे हर महाज ते पंहिंजे अबे वांगुरु जान जी परवाह न करणदे हर दुश्मन सां मुहादो अटकायो आहे। इंशाअल्लाह असां मरण घड़ीअ ताईं इन मर्द कलंदर सां साथ में गॾायूं जेको इज्जत ऐं गैरत वारे जेके पसंदि आहे इंशाअल्लाह उहो उन जो साथ ॾींदो बाक़ी जेकॾहिं न त पोइ दुनिया भरी पई आहे चकुलनि वारा बि त मर्द आहिनि नी उन्हनि जे रननि जी ख़बर अथनि पोइ बि उहे फर्क़ घुमंदा वता आहिनि। अल्लाह को दुआ आहे त अल्लाह ताला सिंधियुनि खे गैरतमंद बणाए सिंध धरतीअ जी इज़त एहतराम जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां खे बि ॿ टे सिटूं आॾो अची वयूं मां बि पंहिंजे अंदर जी बाहि कढां थो उन जे ख़िलाफ़ जंहिं अल्लाह जे शान में कल गुस्ताखी साहबा जे शान में उन्हनि जा पुतला ठाहिया पिया वञनि वरी बदबख्त पैदा थिया नुबूअत ते हमलो हे वरी बदबख्त अल्लाह ते हमलो वरी अल्लाह खे चए त अल्लाह खे माउ जे क़दुर जी कई छो त ॼणियल कोन्हे नी माउ ॼणियो कोन्हे त माउ जी शान जी अल्लाह खे कहिड़ी ख़बर अल्लाह मां बि गॾु आहे मूंखे चईंदो तूं बि मूं सां रही वरी ख़ुदा तूं ई आहे भई कयां ज़ैफ़ा कयां माई ही बदबख्ती आहे इंसानियत आहे हे असांजा दुआ अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला सम्झा था फरमाए। बदबख्त आबराई बुछड़ो अमर ज़लील इनके कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील उनके कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील बदबख्त आबराई बुछड़ो अमर ज़लील उनके कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील मनहूस पंहिंजे मुंह में छाई विझी छॾी मनहूस पंहिंजे मुंह में छाई विझी छॾी कम ज़रफ़ बेअदब ऐं आहे कंजर ज़लील उनखे कंदो ख़ुदा जो ॾिसजो कहर ज़लील बदबख्त आबराई बुछड़ो अमर ज़लील उनखे कंदो ख़ुदा जो ॾिसजो कहर ज़लील गुस्ताख़ थियो ख़ुदा जो
महफल में टहक थिया, गुस्ताख जो खुदा जो महफल में टहक थिया। मौजूद उन जगह में हर हिक बशर ज़लील, मौजूद उन जगह में हर हिक बशर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। कानून हिक खुदा जो हू ॿियो पयो घुरे, कानून हिक खुदा जो हू ॿियो पयो घुरे। ज़ाहिर ज़हूर थी पियो उन जो अंदर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। छुड़वाग मां हुन जी हू पाण थो चवे, छुड़वाग मां हुन जी हू पाण थो चवे। साबित कयईं त हुन जो आहे पितर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। टीवीअ ते वेही अक्सर बकवास आकंदो, टीवीअ ते वेही अक्सर बकवास आकंदो। सिंधी उहो चैनल जंहिंमें डमर ज़लील, सिंधी उहो चैनल जंहिंमें डमर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। गुस्ताख खे गिदुअ में कदम बधो वञे, गुस्ताख खे गिदुअ में कदम बंधो वञे। चाहे तो पाण चमड़ो अहिड़ो ई घर ज़लील, उनखे खुदा कंदो ॾिसजो कहर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। माई चयईं नबी यानी ठाही न छो खुदा, माई चयईं नबी यानी ठाही न छो खुदा। अल्लाह सां मुहाॾो उन जो अशर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। सईद रफ़ीक अहमद अमो जो इहतिजाज, सईद रफ़ीक अहमद अमो जो ही इहतिजाज। फांसीअ ते जाड़े मारियो जल्दी डमर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। बदबख्त वा बुराई पुछड़ो अमर ज़लील, उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर ज़लील। इंशाअल्लाह।